ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन असां शेयर कयूं पिया नौशरो फिरोज़ खां बैरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ नौशरो फिरोज़ भरिसां भगल मोरीअ वटि फौरन ऐं पुलिस में मुक़ाबिलो, हिकु ॼणो ज़ख़्मी, हिकु ॼणो भॼी वञण में कामयाब थी वियो। भगल मोरीअ वटि ॿ फोरू फुर जे इरादे सां बीठल हुआ। पुलिस खे ॾिसी फायरिंग कई। पुलिस जी जवाबी फायरिंग में हिकु ॼणो अब्दुल वहाब मेमण वेठल क़ाइम कॉलोनी नौशरो फिरोज़ ज़ख़्मी थी। हिकु ॾोहारी भॼी वञण में कामयाब थी वियो। ज़ख़्मी फोरूअ खे पुलिस इलाज लाइ खणी सिविल अस्पताल नौशरो फिरोज़ दाख़िल करायो आहे। एसएचओ नौशरो फिरोज़ असद नबी खिची ॿुधायो त जवाबदार वॾो ॾोहारी आहे। कुझु ॾींहं पहिरियां इम्तियाज़ पीरज़ादा जे घर में लॻल धाड़े में पिणु मुलविस हुयो। पाण चए थो त मां वाक़ई ॾोहारी आहियां ऐं ॿिया बि ॾोहारी मूंसां गॾु आहिनि। रिंद मोरी खां अॻियां जेको मुक़ाम कब्रिस्तान जेकी मोड़ आहे न भगल मोरी, उते मुक़ाम न ही वांटेड हुयो असांखे कुझु केसनि में अॻु में, ऐं उन सां गॾोगॾु जेको हीउ ताज़ो केस थियो जंहिंमें एनकाउंटर थियो हुयो, जेके ॾोहारी हुया पंहिंजो ओड, उन्हनि खे आणणु, उन्हनि जी घरनि जी सीआईडी करणु, उन्हनि ते पहचान में सॼो किरदारु हिन जो, जंहिंमें हिन जी सीसीटीवी गली में आई आहे, मालकनि वटि बि आहे, त उन्हनि गली में घरनि जी सीआईडी करे थो ऐं उन्हनि खे मानी हिन खाराई आहे, उनखे रहायो हिन, ऐं उन सां गॾोगॾु ही स्क्रीन ते कोन हुयो, बाक़ी क्रिमिनल माइंड माण्हू आहे, हिन मथां ॿ टे ॿिया बि केस आहिनि ऐं ही मुक़ाबले में ॿिया घणा भॼी विया? हिकिड़ो भॼी वियो। मूं सोशल मीडिया ते दोस्तनि खे अर्ज़ु कयो आहे त ख़ासि करे जेके किराएदार रहनि था, जंहिंजी का वेर अबाउट जी ख़बर न आहे, उन्हनि जे लाइ महिरबानी करे सोशल मीडिया ते हलायो त असां एंट्री कराइनि। जे एंट्री नथा कराइनि, पाड़े में कंहिंखे का शिकायत आहे त ही ॿाहिरियों माण्हू आहे, हिन आम तरफ़ ॿाहिरीं माण्हुनि जी आहे, त उनजी निशानदेही कनि, त उनखे सर्च कयूं, उनजा NIC चेक कयूं, त उन्हनि जो रिकॉर्ड चेक करण सां तव्हां ॾिसिजो त 50% जेके ॿाहिरिनि कॉलोनी में माण्हू अची आबाद थिया आहिनि, उहे क्रिमिनल निकिरंदा, जेके तव्हांजे शहर खे, तव्हांजे माण्हुनि खे ऐं वापारियुनि खे टारगेट कनि था।